तो पंहिंजे आखिरत जो भी फिक्र रखो, जिते तव्हांखे सदाई वञणो आहे, जिते सदाई रहणो आहे। असांजो आका मदनी मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे लाइ ही जहान खलकियो वियो, जंहिं महबूब जे सदके हिन पूरी कायनात जा रब चिट चिटिया। हदीस पाक में अचे थो, नाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला हसीर, मुझा सुहना हबीब मदीने वारा साईं तड्डे जे मथा सुता। छाते चटाई तड्डो, फकामा फकत असर अला जसद, जेरी मन उठिया तो उन्हें तड्डे जा निशान मुझे दिलबर मोहम्मद करीम जे पुठी मुबारक ते छापी पिया। तड्डे जा निशान हबीबन जे पुठी मुबारक ते जाहिर थिया। फकाल इब्न मसूद या रसूल अल्लाह लौ अमरतना अन नबसुत लक व नअमल। हजरत सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु तआला अर्ज के या रसूल अल्लाह असा के हुक्म दियो असा तवाजे ला बिस्तर लगायूं, हंद विछायूं, तवा आराम सा इत्मीनान सा आराम कयो हा। बेटे वारो खबर तो मुझे महबूब छा फरमायो। साईं फरमाइन था, माली वलद दुनिया इल्ला कराकिब इस्तज़ल्ल तहत शजरा सुम्मा राहा व तरका। ये अब्दुल्लाह बिन मसूद मुझो दुनिया सा केड़ो वास्तो, मां दुनिया में ये आयो आहियां जिए को मुसाफिर के वण जे हेठा पगर सुकाए वरी अगते हलियो। इन दुनिया में मां ये आयो आहियां जिए को मुसाफिर के वण जे हेठा वेही थोड़ी देर जे ला सुकून वठंदो आ वरी अगते हलियो वेंदो आ। दुनिया में मां मोहम्मद करीम ये आयो आहियां। वदा ही ओ महबूब है जेको बाइसे तखलीके कायनात अल्लाह जो महबूब आ। वो फरमाए तो मां दुनिया में मुसाफिरन वांगुर बणजी आयो आहियां। पो असां केर आहियूं दावा करण वारा?